अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं इफ्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे ब्रेड पैटीज़। ब्रेड पैटीज़ ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पैन में असां ऑयल विझूं था 2 टेबल स्पून, कटियल बसर विझूं था 1/2 कप ऐं हाणे बसर खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। बसर खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। हाणे विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1/2 टीस्पून ऐं थोड़ी देर जे लाइ पचाईंदासीं, तक़रीबन 4 खां 5 सेकंड्स जे लाइ। ऐं हाणे विझूं था कटियल साओ मिर्च 1 टीस्पून ऐं मुर्गी जो कीमो विझूं था 250 ग्राम्स। ऐं हाणे असां चिकन खे पचाईंदासीं जेसि ताईं त चिकन जो कलर तब्दील थी वञे। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 4 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ चिकन जे कीमे जो कलर चेंज थी वियो आहे। हाणे विझूं था हेड 1/4 टीस्पून, काड़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/4 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून ऐं जीरे जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/4 टीस्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयो आहे त हाणे असां ढक ॾेई करे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाइण लाइ रखंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजी ब्रेड पैटीज़ जे लाइ मसालो बिल्कुलु तयारु थी वियो आहे। ऐं हाणे हिते असां खयां आहिनि कुझु ब्रेड स्लाइसिस ऐं ब्रेड स्लाइसिस जी साइड्स खे असां कटे छॾियो आहे। ब्रेड स्लाइस जा किनारा कटे छॾिया आहिनि त हाणे असां हिते 2 टेबल स्पून जे क़रीब मैदो खयों आहे ऐं 1/2 कप पाणीअ में उनखे मिक्स करे छॾियो हुयो। हाणे असां मैदे जो पेस्ट तक़रीबन 1 टीस्पून जे बराबरि ब्रेड स्लाइस जे मथां चङी तरह सां स्प्रेड कंदासीं। मैदे जो पेस्ट चङी तरह सां फैलाइण खां पोइ विझूं था चिकन जो कीमो 1 टेबल स्पून। चिकन जो कीमो ब्रेड स्लाइस ते रखण खां पोइ असां ब्रेड जी स्लाइस खे फोल्ड कंदासीं ऐं सैंडविच जो शेप ॾेई छॾींदासीं जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ब्रेड स्लाइस जे साइड्स खे चङी तरह सां बंदि कंदासीं ऐं हाणे असां ब्रेड स्लाइस खे डिप था कयूं बीट थियल अंडे में। बीट थियल अंडे मां डिप करण खां पोइ हाणे असां ब्रेड क्रम्स में चङी तरह सां कोट कयूं था। ऐं साॻी तरह असां सभई ब्रेड पैटीज़ तयारु करे छॾींदासीं। ब्रेड पैटीज़ तयारु करण खां पोइ हिते असां कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं हाणे असां ब्रेड पैटीज़ खे गोल्डन ब्राउन थियण ताईं हल्की खां विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। बाहि हल्की ऐं विचोली बाहि जे विच में हुजे। जी फ्रेंड्स, तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं ब्रेड पैटीज़ खे फ्राई करण खां पोइ ब्रेड पैटीज़ गोल्डन ब्राउन थी विया आहिनि ऐं सभिनी जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी इफ्तार स्पेशल ब्रेड पैटीज़ रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।